केड़ा केड़ा कुरान शरीफ सां बच्चन के चिंबाड़ींदो भाई तू बुधो तो मां पंहिंजी जाइ वठां। कुरान मजीद में अल्लाह सैयद फरमायो ओ फरमायो तस्मु बिल्लाह हुवा मौलाकुम फन्निअमल मौला व निअमन नसीर। वॾे आवाज़ सां छो भला डडर ढिला थी पिया अथव। नारे तकबीर शान कुरान अज़मत कुरान नारे तकबीर। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो बचड़ा कुरान मजीद सां चिंबाड़ियो बचड़ा नेक कयो बचड़ा नमाज़ी कयो। जॾहिं मरी तां कब्रनि में पुॼंदो सुभाणे तव्हांजा बचड़ा कुरान शरीफ़ जूं लोलियूं ॾींदा अल्लाह तव्हांजी कब्रनि जे मथां रहमतूं बरसाईंदो। अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान। नथा कयो सुभान अल्लाह। अञा मज़ो नहीं अञा मेहमान पोइते रहिया पिया आहिनि अहिड़े हालत पोइते वाइदो ॿुधो वॾे आवाज़ सां चयो सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो सभिनी खे फनाइयत तां मरण आया हूं दुनिया जे जहान में मौत जी तलवार हली रही आहे। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां अदा तव्हां मरदो कन तॾहिं वेड़ींदो क़यामत जा। हे क़ब्रूं तव्हांजे साम्हूं को वक़्तु हो बाबा मरहूम इन्हनि कुर्सियुनि ते वेही वाइद कंदो हो अॼु वीचारो क़ब्र में आराम पज़ीर आहे। को वक़्तु हो असांजो भाउ मरहूम अदा अब्दुल हई इन कुर्सियुनि ते वेही वाइद कंदो हो अॼु क़ब्र में आराम पज़ीर आहे। को वक़्तु हो असांजो चाचो ख़ैर मोहम्मद तव्हांखे न ॻोठ में नज़र ईंदो अॼु क़ब्र में आराम पज़ीर आहे। को वक़्तु असांजो ॾाढो तव्हांखे न मस्जिद में नमाज़ ऐं आज़ान ॾींदे नज़र ईंदो अॼु वीचारो क़ब्र में आराम पज़ीर आहे। को वक़्तु असांजो चाचो मोहम्मद बमा मरहूम में मशहूर तव्हांखे ॻोठ में घुमंदे नज़र ईंदो अॼु आराम पज़ीर आहे। ओ यारो सभिनि जो सबर एॾे आहे सभिनि जी मंज़िल एॾे आहे। अल्लाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवन्नल जहीम ثم لترون عين اليقين ثم لتسألن يومئذ عن النعيم. वॾे आवाज़ सां ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो क़ब्र
में तेरे करे पाण भी नेक थियो बच्चन के भी कुरान मजीद सां चवाड़ियो बच्चन के भी नमाज़ी कयो सुभाणे तां सां जॾहिं बचड़ा हाँ नमाज पढ़दा नमाज में अत्तहियात में दुआ पढ़दा रब जअलनी मुकीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैया रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैया रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैया वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अदाहर तैयात में यह दुआ पढ़दा आहिनि कनम नमाज़ी रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैया रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैया अल्लाह असांजे अॿे मां खे माफ़ कर ओ मुंहिंजा भाइरो बच्चन खे नेक कयो नमाज़ी कयो सुभाणे नमाज़ में तव्हांजे लाइ मग़फ़रत जूं दुआऊं घुरदा अल्लाह तव्हांखे माफ़ी नसीब फरमाए जन्नत जो वारिस करे छॾींदो जुबाड़ियो बच्चन खे नमाज़ सां क़ुरान सां त जन्नत जा वारिस थियो मक़ाम रब्बी जन्नतात फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान वडे आवाज़ सां अफ़नान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। मेहनत कयो बच्चा नेक कयो नमाज़ी कयो सभिनि जो सफ़र हेॾे आहे असुल ज़िंदगी आख़िरत जी तयारी कयो दुआ आहे त अल्लाह ताला असांजे भाटे हज़रत मौलाना अब्दुल रकीब मेखो साहब जी हीअ मेहनत क़बूल फरमाए अल्लाह ताला ताहयात असांखे पंहिंजे दीन लाइ क़बूल फरमाए ताहयात अल्लाह साईं क़ुरान जी नौकरी ऐं ग़ुलामी नसीब फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।